बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुरवासा दास्तान छऊं लुडी आया लाल पाबोए पैदा थिया साजन अखियूं जे खणे कोड़िए भाला बाया भाल मुंहिंजी नाहे मजाल त को वेण वराया तन खे लुडी आया लाल महबूब जे कंदे ख़ुशि थी अचनि पिया पाबोए पैदा थिया मुश्की ज़ाहिर थिया आहिनि साजन अखियूं जे खणे कोड़िए भाया भाल महबूब जे करे अखियूं मिलाए ताऊं सम्झो किरोड़े अहसान सम्झा मुंहिंजी नाहे मजाल मूंखे ताक़त कान्हे त को वेण वराया तन खे त का हुजत हुन सां करियां या का ॻाल्हि चवां लोॾाणे लख लहे पाबो हुयो किरोड़ अखरियूं भरपूर जे सञे तोए सुहागणियूं लोॾाणे लख लहे हले पियो त हुनजे हलण जेको आहे बेबाह माना लख माना बेबाह पाबो हुयो किरोड़ जेके मुश्किल थो जहिड़ो किरोड़ जो थियो पए अखरियूं भरपूर अखियूं जेकॾहिं पूरियूं मुकमिल खणे जे सञे तो सुहागणियूं जेकॾहिं महबूब मिलाई त ॾाढियूं त वणनि फेर मतूं बत खण सुपतियूं सुपरी मूंखे मोहे जनसी मारे ॻीहड़ी मत इहे पिरी तुंहिंजी पत हाणे जॾो जीए न मरे फेर मतूं बत महबूबनि खे अखियुनि खे फेराए न खण सुपतियूं सुपरी महबूब जे साम्हूं खण मूंखे मोहे जनसी मारे ॻीहड़ी मत जिन सां मूंखे तो मुश्ताक बनाए ऐं मुंहिंजी अकुल जेका मत जेका वही मूंखां खसे वियो इहे पिरी तुंहिंजी पत इहे पिरी तुंहिंजी पत इहो महबूब जे हथां जो दस्तूर आहे हाणे जॾो जीए न मरे हाणे इहे आजुज़ न को जीए थो न को मरे थो सजण सां पसां में पिरी पाण पसां जे थिए हेकांद हबीबसी वहदत तहीं वाह वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून सचो इहो गवाह सजण साह पसाह में पिरी पाण पसां महबूब हर साह में बि पसाह में बि विर्द जी ॻाल्हि आहे ज़िक्र जी ॻाल्हि आहे माना साह में बि ऐं पसाह में बि अंदरियूं साह ॿाहिरियूं साह जे थिए हेकांद हबीबसी वहदत तहीं वाह जेकॾहिं अलाह पाक सां हेकांद थिए वेझड़ाई थिए वहदत तहीं वाह इन हिकिड़ाई खे भली आहे वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून सचो इहो गवाह अलाह पाक चए थो त वफ़ी अनफुसकुम आउं त तो मुंझायां अफला तुबसिरून पोइ तूं ॾिसी छो नथो सचो इहो गवाह इहो शायदि इहा ॻाल्हि सची आहे सभु थियासूं सुपरी वियासूं पाण पंहिंजे ॼाण रची रही न हिकिड़ी सभु थियासूं सुपरी सभई सुपरी थी वियासूं सुठा थी वियासूं महबूब थी वियासूं वियासूं पाण असीं जेके हुआसीं उहे न रहियासूं पंहिंजे ॼाण रची रही न हिकिड़ी पंहिंजी ॼाण मुताबिक़ जेकी बि कुझु हो उन मां हाणे ज़री बि कान रही आहे हिते हिकिड़ो किसो था अर्ज़ु करियूं हज़रत फरीदुद्दीन अतार रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो सूफ़ी बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उन हिकिड़ो रूहानी सफ़र जे हिसाब सां हिकिड़ी किताबु लिखियो किताब जे नाले जी ख़बर कान्हे पर सिंधीअ में हुन तर्जुमो हो पखियुनि जी पार्लियामेंट हाणे उनमें छा जो पखी आहिनि ॿुधो त पखी आहे सभिनी पखियुनि खे गॾु करे हुननि खे चए पियो त ॻाल्हि ॿुधो हीअ पाण हिते जंहिं जहान में रहूं पिया हिते पाण मारिजी वेंदासीं पर महफ़ूज़ कोन आहियूं मुंहिंजी सलाह तव्हां मूंसां गॾु हलो हिकिड़ो सेमर्ग पखी आहे जेको ताक़तवर बि आहे वॾो बि आहे पाण उन हेठि हलंदासीं पाण महफ़ूज़ हूंदासीं पखियुनि खे सम्झाए थो पोइ पखी जेके आहिनि त हिकिड़ा पंहिंजा उज़र था पेश कनि कमज़ोर असांखे तूं केॾां थो वठो वरी मिसाल झिरकी चए थो मुंहिंजी ज़रूरत आहे ॿ 2 दाणनि जी आऊं हिते पासे ॾे पई आहियां तोसे चयो त मूंखे भाई न पिया अचे माण्हू तंहिं करे आऊं कोन थो हलायां अहिड़े नमूने सां बहरहाल काफ़ी पखी कोन विया पर कुझु हिन सां पखी विया सफ़र ते हाणे वञनि पिया वेंदे वेंदे हिकिड़ी जॻह ते हिननि ढाबो कयो त पुछियो पखियुनि खां त भला पाण पंहिंजी मंज़िल ते अची न मंज़िल पंहिंजी अॻिते आहे पर हिते पाण थोरो फ़र्क़ु था वठूं की हीअ आहे छा की हीअ आहे हुस्न जी वादी हुस्न जी वादी त हुननि जो हुस्न ॾिठो त चरिया थी पिया छो त हिते त वाह जो मज़ो लॻो पिया त हुननि खे चयो त पंहिंजी मंज़िल अॻिते आहे बराबरि हुन मां काफ़ी पखियुनि चयो त न असीं हिते सही आहियूं तूं भले अॻिते वञ हीअ वरी अॻिते सफ़र कईंदो वरी ॿिया पखी वठी वियो हाणे ॻाल्हि इहा हुई त असुल में जेको आहे सफ़र जेको आहे त हुन पखियुनि जे ज़हन में जेका इहा ॻाल्हि त साईं हुन सेमर्ग ॾे त इहो सेमर्ग जेको आहे हुननि जे अंदर में जेको आहे सो इहो जहिड़ो करो वेठो हो हिननि जे तसवर में इहो हो हाणे तसवर जेको आहे सो माण्हूअ खे ओहिड़ो ठाहे थो जंहिं शइ जो तसवर हूंदो उहो जेकॾहिं उन जा आहे जीअं मिसाल हिकिड़ो पाण चवंदा भई हीअं त
ज़ाल मुड़ुस पाण में मिलंदा आहिनि त हिकिड़ो तसवुरु पंहिंजो ॿार जो हिकिड़ो रखंदा आहिनि ज़हन में त जेको ॿार हुनखे ॼमंदो आहे त ओड़ो हूंदो आहे। ऐं ईअं बि घणनि था थियनि जंहिंजी पाण में मोहबत हूंदी तोड़े जो हुननि जी शादियूं कोन थियूं, पर उन बाबति ॿार जेको हुनखे ॼाओ थो ओड़े माना ख़्याल वारो या उन माना अदाउनि वारो। बहरहाल पखी हलिया अॻिते हलिया त वरी आई हिकिड़ी जॻह ते तरसिया त पखियुनि पुछियो हुनखां त मंज़िल, चई त न मंज़िल पंहिंजी अॻिते आहे, हीअ आहे इश्क जी वादी। इश्क जी वादी त उहो इश्क में फासी पिया काफ़ी पखी। हुन चयो आहे पाण जी मंज़िल अॻिते आहे। वरी कुझु पखी हिन सां अॻिते हलिया, वरी हिकिड़ी वादी आई त हुन चयो त हीअ छा आहे, चई त इहा हैरत जी वादी। हाणे ईअं हिननि वादियुनि मञा ईअं मां इहो सॼो नफ़्स जेको अंदरि माण्हूअ जो आहे इहो सॼो सफ़र कंदो पियो हले आख़िरकार ही बचा 30 पखी। ॿिया सभु हुते मुख़्तलिफ़ जायुनि ते रही विया, हीअ 30 पखी बचिया त जंहिं महिल हुनखे चवंदा हा हाणे पाण मंज़िल ते अची विया आहियूं। मंज़िल ते जंहिं महिल पहुता त हू जंहिं महिल सेमर ज़ाहिर थियो त हिननि ॾिठो त पाण त सभु हिकु जहिड़ा आहियूं, 30 हीअ 31 त हिननि ॾिठो त सभु हिकु जहिड़ा। माना इहो सफ़र जेको आहे इहो अहिड़े क़िस्म जो सफ़र आहे जो माण्हू खे हिकु जहिड़ो करे छॾे, माना ओड़ो करे छॾे जंहिंजी हुनखे तलब आहे या जेकी आहे। सही शाह साहिब त सभु थियासीं सुपरी, वियासीं पाण जेकी हुआसीं असुलु उहे न रहियासीं। हाणे सभु जेके थी विया आहियूं, महबूब थी विया आहियूं, भला थी विया आहियूं, छो सफ़र नेकीअ जो हो। पंहिंजे ॼाण रची रही न हिकिड़ी, पंहिंजे हिसाब सां जेका बि उन मां रची ज़री बि कान बची आहे। मूं मुही खे जुगाए मूं मुही में सपजे, मुही मञा मूं थी मुही जी साझा। हाणे चुहण कान्हे जाइ केॾांहुं करियां पंधिड़ो। मूं मुही खे जुगा, मूं ख़ुदा खे जुगाए, मूं मुही में सपजे, या मूं जेका आहे सा मुही में सपजे पैदा थी थिए। मुही मञा मूं थी मुही जी साझा आहे, मूं मञाई मूंखे ख़ुदा जी साझा जेका मुंहिंजे अंदरि मञा मूंखे पई। हाणे चुहण कान्हे जाइ केॾांहुं करियां पंधिड़ो। हाणे कहिड़ी ॻाल्हि कजे, केॾांहुं पंहिंजो हलिजे, ॻाल्हि सॼी ते सवार थी पई आहे। पाण परदो पाण खे सुणी कर संभाल, विचां जो विसाल सो तां हुअण हिन जो। पाण परदो पाण खे पंहिंजो जेको आहे ख़ुदि जी जॻह सां इहो ई परदो आहे, रंडक आहे। सुणी कर संभाल, इहा ॻाल्हि सम्झी इन ॻाल्हि जो ख़्यालु कर। विचां जो विसाल सो तां हुअण हिन जो। इहो विसाल में जेको विच आहे, जेको रुकावट आहे, सो त इहो तुंहिंजो पंहिंजो वजूद आहे, ख़ुदि ई आहे। कहिड़ो थियो सुनत जो तालिब मथे ता, परणो फाही जिंदड़े मंझ मुझाए साह, घुरे जो अलाह सो हियूं होरन गॾियो। त ॻाल्हि थो करे कहिड़ो थियो सुनत जो तालिब मथे ता, हुन तालिब खे जेको सुनत माना हुनजी शादी आहे त हुनजो हुनखे कहिड़ो फ़ाइदो पियो, असरु कहिड़ो थियो। परणो फाही जिंदड़े, शादी कई या त विधई पंहिंजो पाण खे फाईअ ते। मंझ मुझाए साह, हाणे मसाला मुझारा अंदरि हुनजो साह बि मुझे। घुरे जो अलाह सो हियूं होरन गॾियो, जेको जॻह दिलि अलाह जे ज़िक्र लाइ आहे उहा त मसइलनि मुआशी ऐं समाजी फ़िक्रनि में वही पूरी थी। हाणे अलाह खे कीअं यादि करे, त इहा थो ॻाल्हि करे। मुही तां मौज थी तोहीद थियो तमामु, अल इंसान सिरी व अनासिरहू तान परूड़े आम। मोहबतिन मुदाम अची रहियो रूह में। मुही तां मौज थी इल्म जी घणाई जे करे मौज थी वई। तोहीद थियो तमामु, वहदत जो अक़ीदो जेको आहे इहो मुकमिल थियो। अल इंसान सिरी व अनासिरहू, हीअ हदीस शरीफ़ आहे त इंसान मुंहिंजो कुझु आहे ऐं आउं हुनजो कुझु आहियां। अलाह साईं थो फरमाए तां न परूड़े आम, इहा ॻाल्हि वरी आम माण्हू सम्झे कोन थो। मोहबतिन मुदाम अची रहियो रूह में, मोहबती जेके माण्हू आहिनि आशिक़ जेके आहिनि उन्हनि वटि हमेशह लाइ उहो रूह में आहे, गॾु आहे। ताण छॾे तूं ॼाण सिख, मथियूं सभु मुंझा, पहिरीं पाण फिटो करे पिरी पोइ पुछा। वहदत साण विञाए कसाफ़त कसरत जी। ताण छॾे ॼाण सिख, तूं ताण इहो मौक़े जी तलाश खे छॾे इल्मु सिख। मथियूं सभु मुंझाए, पंहिंजा हौसला हवास जेके आहिनि उहे सभु गुम करे हिनखे विञाए। पहिरीं पाण फिटो करे पंहिंजी ख़ुदी खे फिटो कर, पिरी पोइ पुछाए, महबूबी पुछा पोइ कर। वहदत साण विञाए कसाफ़त कसरत जी, हीअ जेका कसरत जी गिलाज़त आहे उहा तोहीद सां हिकिड़ाई सां उन्हनि खे तूं ख़तमु कर। मछण भाईअ तूं त थियसि साञारी सी सॼणे, रूंदियूं ॾिठियूं मूं इन दर मथे दादरियूं।
मचण भाई तूं ईअं कॾहिं न सम्झजांइ त थियसि साञारीसीं सजणे महबूबनि सां हाणे मुंहिंजी सुञाणप थी वई आहे हाणे मूंखे भाए पियो रूंदियूं ॾिठियूं मूं इन दर मथे दादियूं इन दर ते मूं जेके हुनजा प्यारा आहिनि उन्हनि खे रोअंदे ॾिठो आहे ईअं चवंदी केरु त थियसि साञारीसीं सजणे दाइम इन दरबार जा फरां पसियो फेर जन हुज़ूरी हेर करे तगैरियूं तनसीं ईअं चवंदी केरु दवा कंदो त थियसि साञारीसीं सजणे हाणे सजण सां जेका मुंहिंजी सुञाणप सुठी थी वई आहे दाइम इन दरबार जा फरां पसियो फेर इन दरबार जा मूं हमेशह ॾिठो आहे त इन जा फेर घेर जेके आहिनि केॾी महिल कीअं केॾी महिल की आउं ॾिजां थो तड़कां थो जन हुज़ूरी हेर जेके हुनजे कचहरीअ जा हेराक आहिनि करे तगीरूं तनसीं उन्हनि खे जेका लोॾा थो ॾे हुते तान हुआ हिते वियटूं कनि वॾियूं ॿुॾी तान मुआ ढकण में डुक भरे हुते तान हुआ हुते कोन हुआ हिते वियटूं कनि वॾियूं हिते जेका माण्हुनि वटि जेके रिथूं वॾियूं पिया पेश कनि ॿुॾी तान मुआ ढकण में डुक भरे इन खां त उन्हनि खे खपंदो त इन कूड़ ॻाल्हाइण मज़ा खां त चइबो आहे त चुल्हो भर पानी में डूबजा इहो हूंदो आहे इहो आहे शर्मसारी ॻाल्हि शर्म अचनि हा त ॿुॾी मरनि हा इन ॻाल्हि खां अंदरि विहारीअ कां ॿाहिरि ॿोली हंज जी अहिड़ो ठलो थां भञी भोरा न करीं अंदरि विहारीअ कां अंदरि तूं कांव खे विहारे वेठो आहीं ॿाहिरि ॿोली हंजई ॿाहिरां वरी हंज जी ॿोली ज़ाहिर में हिकिड़ी ॻाल्हि अंदरि में ॿी ॻाल्हि अहिड़ो ठलो थां अहिड़ो खाली जेको आहे थां भञी भोरा न करीं इन खे भञी भोर करे छॾ मूं तूं आऊं असीं चारई चिता लाइ त तो ओॾियाई न वञे संधी मंगण बाहि मूं तूं आऊं असीं गुरूर जा लफ़्ज़ आहिनि चारई चिता लाइ इन चइनी खे पंहिंजो पाण वटां कढी छॾ त तो ओॾियाई न वञे संधी मंगण बाहि त तोखे दोज़ख जी बाहि वेझी न अचे